दोस्तों अॼो की असांजी गुफ्तगू या ॻाल्हि ॿोल जो मौज़ू आहे ख़ुशी। अॼु असां पंहिंजी ॻाल्हि ॿोल में ॾिसंदासीं त ख़ुशी छा आहे ऐं उहा कीअं थी हासिलु थिए या ख़ुशी खे कीअं थो हासिलु करे सघिजे। चपनि ते मुस्कान रखणु ख़ुशी आहे या मौज मस्ती करण में ख़ुशी आहे, ॿिए खे तंग करण में ख़ुशी मिले थी या खिल भोग मस्ती मज़ाक ऐं चर्चा चाग करण में ख़ुशी मिले थी। चवनि था त ख़ुशी नंढी बि थींदी आहे त ख़ुशी वॾी बि थींदी आहे। ख़ुशी पैसनि ते मिलंदी आहे या कंहिं वण में थींदी आहे। जेकॾहिं विकामजंदी आहे ऐं अघु मुनासिबु हुजेसि त हर को वठी छॾे कर। छा ख़ुशी दौलत सां हासिलु करे सघिजे थी या मुफ़लिसी ऐं ग़रीबी में ख़ुशी मिलंदी आहे। या जी चवंदा आहिनि त अॼु त ख़ुशी ख़बर मिली आहे। ख़ुशख़बरी ॿुधंदे अॻिलो वरी चवंदो आहे छाजी ख़ुशख़बरी, त उहो मुखातिब माण्हुनि सां ॻाल्हि कंदो आहे त यार फलाणे खे पुटु ॼाओ आहे, फलाणे खे धीउ ॼाई आहे जेका तमामु घणी मलूक आहे, पुटु बि ॾाढो मलूक आहे। या वरी कंहिंजी शादी जा ॾींहं ॿधबा आहिनि या मुंडी वग़ैरह मङणे जी रस्म थींदी आहे त चवंदा आहिनि अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे। या को शागिर्द या शागिर्दाणी कंहिं इम्तिहान में सुठा नंबर खणंदो आहे या खणंदी आहे या कंहिंजी लॉटरी लॻंदी आहे या कंहिंखे इनाम मिलंदो आहे त उनखे बि ख़ुशी जो नालो ॾिनो वेंदो आहे। मिसाल तौरु कंहिं भाॻे जी मेंह खे 3 फर ॼावा त इहा बि ख़ुशी जी ख़बर लिखींदा आहिनि। या मूंखे ख़ुशी इहा त कोन्हे त पाकिस्तान इंडिया खां वॾे मार्जन तां मैच खटे वरितो त असीं उनखे ख़ुशी जो नालो ॾियूं। कंहिं बि क़िस्म जो लुत्फ़ ऐं मज़ो माण्हुनि खे ख़ुशी चवंदा हुजनि। जे न त पोइ आख़िर ख़ुशी आख़िर आहे छा। ख़ुशी बाबति सिंधी में हिकिड़ी चवणी आहे त ॿिली हुश में ख़ुशि। ॿिया वरी हीअं बि चवंदा आहिनि त के थोरे में ख़ुशि हूंदा आहिनि त के वरी घणे में ख़ुशि हूंदा आहिनि, के वरी घणे हूंदे सूंदे बि ना ख़ुशि हूंदा आहिनि, के वरी थोरे हूंदे सूंदे में बि ख़ुशि हूंदा आहिनि। अगरि जे ईअं आहे त पोइ अचो त ॾिसूं त ख़ुशी जो तालुक़ कहिड़ी ॻाल्हि सां आहे। छा ख़ुशी जो तालुक़ दिलि सां आहे? जे दिलि सां न आहे त पोइ दिमाग़ सां त कोन्हे। मूं हिकु दफ़े हिकु शाइर ऐं अदीब दोस्त खां पुछो त तोखे सभ खां वधीक ख़ुशी कॾहिं कहिड़े ट्रेन ते मिली? उन झटिपट जवाबु ॾिनो त मूंखे सभ खां वधीक ख़ुशी उन महिल थी जॾहिं मुंहिंजी पहिरीं लिखणी अख़बार में छपी हुई। उन वक़्तु मुंहिंजी अखियुनि में ख़ुशी जा लुड़क तरी आया। हाणे जेकॾहिं ॾिसूं त लुड़क अखियुनि मां तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं माण्हू ग़मज़दा हूंदो आहे या का ॾुख जी ख़बर ॿुधंदो आहे या उन ते को पहाड़ या मुसीबत अची किरंदी आहे तॾहिं उनजी अखियुनि मां लुड़क तरी ईंदा आहिनि। या कंहिं सबब जे करे उन माण्हू जी दिलि ॾुखंदी आहे पोइ बि उनजी अखियुनि मां लुड़क तरी ईंदा आहिनि ऐं अखियूं पाणी सां भरिजी वेंदियूं आहिनि। चवंदा आहिनि त ख़ुशी ऐं ग़म कंहिंखे बि थी सघे थो। इन्हनि ॿिन्हिनि जो तालुक़ कंहिं बि मतभेद रंग नस्ल ऐं ज़ात पात सां कोन्हे। मुंहिंजे ख़्याल में त ख़ुशी हिकु अहसासु आहे ऐं हिकु कैफ़ियत जो नालो आहे। जंहिं वक़्तु उहा कैफ़ियत माण्हू ते तारी थी वेंदी आहे त पोइ माण्हू ख़ुशि ॾिसण में ईंदो आहे ऐं ख़ुशी जो इज़हार कंदो आहे ऐं उहा ख़ुशी बि ख़ुशी हूंदी आहे ऐं उन महिल ॾिसण वटां हूंदी आहे। ख़ुशी उन माउ जे चहिरे ते बि ॾिसण वटां हूंदी आहे जॾहिं खेसि ख़बर पवंदी आहे त हू पेट सां थियण वारी आहे। उन वक़्तु ख़ुशी संदसि अंदरि मां निकिरी चहिरे ते ज़ाहिर थींदी आहे ऐं संदसि चहिरे ते हिकु हसीन मुस्कुराहट विखेरे छॾींदी आहे। हर हिकु नंढड़ी तोड़े वॾी ख़ुशी जे पुठियां को न को कारण या सबबु ज़रूरु थिए थो। कंहिं बि नंढे तोड़े वॾे मक़सद खे हासिलु करणु या उन में कामयाबी मिलण जे करे बि ख़ुशी मिले थी। पर आख़िर उहा ख़ुशी कहिड़ी आहे जंहिंखे असीं हक़ीक़ी ख़ुशी चई सघूं। तारीख़ में तव्हां अकबर बादशाह जो किसो ॿुधियो हूंदो या उनजे बारे में थोरो या घणो पढ़ियो हूंदो। चवनि था त अकबर बादशाह खे औलाद कोन थींदो हो। जंहिं तोड़े वठसि दुनिया जी हर आसाइश ऐं नेमत दौलत माल नौकर चाकर बानियूं हर चीज़ हुई, पर खेसि औलाद कोन थींदो हो ऐं हू इन ॻाल्हि जे करे ॾाढो परेशान रहंदो हो ऐं ॾाढो ग़मगीन गुज़ारींदो हो। हिकु ॾींहुं कंहिं बुज़ुर्ग वटि वियो जंहिंजो नालो हुयो शेख सलीम चिश्ती रहमतुल्लाह अलैह। हिन उन बुज़ुर्ग जे अॻियां सॼी हक़ीक़त बयानु कई। जे अल्लाह जी दरबार में हथ वधी बादशाह लाइ दुआ घुरी ऐं चयाईं जेकॾहिं तोखे पुटु ॼमे त हुनजो नालो सलीम रखजांइ। ख़ुदा जे फज़ल करम सां खेसि पुटु ॼाओ ऐं संदसि नालो सलीम रखियाईं जेको तारीख़ में अॻिते हली शाहजहान जे नाले सां मशहूरु थियो। सो हिते ही तारीख़ मिसाल ॾियण जो मक़सदु फ़क़ति एतिरो हो त धन दौलत माल असबाब हूंदे सूंदे बि माण्हू उदास रहे थो ऐं इन जो सबबु कंहिं चीज़ जे हुजणु या उनजी कमी हुजणु बि आहे। वरी जे उहा कमी पेशी पूरी थिए थी त माण्हू जी ख़ुशी जी बि इंतिहा न हूंदी ऐं उहो कारण या सबबु के कम
जी तकमील थियण जो सबबु पोइ माण्हू जी ख़ुशी जो सबबु बणिजे थो। पर हक़ीक़ी ख़ुशी तॾहिं हासिलु थींदी जॾहिं तव्हां ॿियनि सां पंहिंजा ग़म विरहाईंदा ऐं ॿियनि जा ग़म ॿुधंदा, ॿियनि जा दर्द पंहिंजा दर्द सम्झंदा ऐं ॿिए जे ग़म में तकलीफ़ में ॿियनि जे कमु ईंदा, तॾहिं तव्हांखे हक़ीक़ी ऐं दिली ख़ुशी नसीबु थींदी। चवंदा आहिनि त ॿिए जी दिलि ख़ुशि करियो त तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी। तॾहिं चवंदा आहिनि त जी ख़ुशि त जहान ख़ुशि। सो दोस्तो, ख़ुशि रहंदा करियो, ख़ुशि गुज़ारियो, ॿियनि खे बि ख़ुशि कंदा करियो, पाण बि ख़ुशि रहंदा करियो, मुस्कुराईंदा रहो। ऐं यकीनन अॼोकी गुफ़्तगू तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे असांजी ॻाल्हि ॿोल पसंदि अचे त सब्सक्राइब करे छॾियो असांजो चैनल या लाइक करे छॾियो। हमेशह ख़ुशि गुज़ारियो, छो त ख़ुशी जहिड़ी खुराक कोन्हे ऐं ॻणती जहिड़ो मर्ज़ु कोन्हे। महिरबानी।